जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सिंधी तरियल करेला, जंहिंखे पाणी वारा करेला बि चयो वेंदो आहे, और इहे स्पेशली थधिड़ीअ ते ठाहिया वेंदा आहिनि। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू था कयूं पिया। करेला खणंदासीं, उनखे चङी तरह धोइणो आहे असांखे। धोइण खां पोइ इनखे छिलंदासीं। छिलण जा ॿ तरीक़ा हूंदा आहिनि, हिकिड़ो छिलणे सां, ॿियो छुरीअ सां। त मां तव्हांखे ॿई ॾेखारियां थी पई। ये ट्रेडिशनल तरीक़ो जेको आहे, छुरीअ सां हीअं छिलियो वेंदो आहे। असांजी नानी ॾाॾी सभु ईअं छिलींदा हुआ। जेके इहे छिलका निकिता, इनखे कतु चयो वेंदो आहे। छुरीअ सां घसे करे चङी तरह करेले खे साफ़ु करिणो आहे। करेले जे छिलके खे कतु चइबो आहे। जीअं मां ॿुधायो, इहे छुरीअ सां बि करे सघिबी आहे और पीलर जो इस्तेमालु करे बि करे सघिबी आहे। त उन में इन तरह लंबियूं लंबियूं स्ट्रिप्स थींदियूं आहिनि। इहो ईज़ी तरीक़ो आहे। अॼुकल्ह हर को इहो ई तरीक़ो यूज़ कंदो आहे, पर जेको एक्चुअल ओरिजिनल असांजा वॾा जेको तरीक़ो कंदा, उहो छुरीअ सां कंदा हुआ। हिन में वॾियूं स्ट्रिप्स थींदियूं ऐं हुन में दाण दाण थींदी आहे। हिन तरह करेलनि खे असां छिले वठंदासीं। मां हिकु दफ़ो वरी ॾेखारे रही आहियां छुरीअ वारो तरीक़ो। इहा जेका कत निकिरंदी आहे, उन जा कोफ़्ता ठाहिया वेंदा आहिनि। उनजी बि हिकु रेसिपी आहे, अॻियां हली मां तव्हांखे उहा बि ॿुधाईंदसि ज़रूरु। ॾिसो, अगरि पीलर सां कंदासीं त हिन तरह लंबियूं स्ट्रिप्स थींदियूं, जेके फ्राई करे यूज़ कयूं वेंदियूं आहिनि। छाकाणि त करेले सां गॾु उनजी खल जो बि हेल्थ बेनिफिट्स जाम आहिनि। इहे शुगर जी लेवल मेंटेन करण में बि हेल्प कंदा आहिनि। करेले खे छिले उनखे असांखे चीर ॾियणो आहे। अगरि बिज ॾाढा पका हुजनि त थोरा कढी छॾिणा आहिनि। अगरि कचड़ा आहिनि त उहे रहण ॾींदासीं। चीरण खां पोइ इनखे ॿिनि हिस्सनि में कट करिणो आहे। हाणे इनखे लूणे रखंदासीं। असांजा वॾा करेलनि खे 15 मिंट, अधु कलाकु घटि में घटि ईअं लूणे रखंदा हुआ। उन सां चवंदा आहिनि करेलनि जी कोराइण हली वेंदी आहे। पर तव्हां इंस्टेंटली करणु चाहियो त थोरो सो लूणु लॻाए सिधो अॻियां प्रोसेस कयो। करेलनि खे चङी तरह लूणु लॻाइणो आहे। उन खां पोइ इनखे असां रखी छॾींदासीं अधु कलाक लाइ। उन खां पोइ इनखे चङे झझे पाणीअ में धोइणो आहे। 2 खां 3 पाणी खणी करे उनखे चङी तरह धोईंदासीं। त हे पहिरियों दफ़ो धोईंदासीं, वरी ॿिए पाणी में विझंदासीं, वरी 3 पाणी में, जीअं हिन में जेको एक्स्ट्रा लूणु हुजे सॼो निकिरी वञे। सो मां 3 दफ़ा हिनखे वॉश करे चुकी आहियां। त पाणी निचोड़े करे करेला कढी छॾींदासीं। छोकी पाणी अगरि न कढंदासीं त जेॾी महिल हिननि खे फ्राई कंदासीं तेल में, त तेल जाम उॾामंदो। इन जे करे असांखे इहो निचोड़े करे पाणी पोइ करेला कढणा आहिनि। इन तरह सभु करेला कढी रखंदासीं। इन खां पोइ हाणे हिननि करेलनि खे करिणो आहे असांखे फ्राई। त हिकु तई खणंदासीं, उन में तेल गरम करे वठंदासीं। उन खां पोइ इन में करेलनि खे फ्राई कंदासीं। करेलनि खे डीप फ्राई करिणो आहे असांखे चङी तरह घुमाईंदे। असां हिनखे पहिरियों तेज़ बाहि ते, पोइ थोरी धीमी बाहि ते करे असां हिनखे क्रिस्प फ्राई कंदासीं। इहे करेला ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। दाल फुल्को और इहे करेला हुजनि तरियल, मज़ो अची वञे। ॿारनि खे बि इहे पसंदि ईंदा आहिनि, छाकाणि त हिननि करेलनि मां कोराइण सॼी निकिरी वेंदी आहे। और जीअं त मां ॿुधायो, इहे करेला जेके आहिनि स्पेशली थधिड़ीअ ते ठाहिया वेंदा आहिनि। चङी तरह फ्राई करण जे करे इहे करेला नेक्स्ट डे ताईं बि ख़राबु न थींदा आहिनि। गोल्डन ब्राउन थियण ताईं हिनखे फ्राई करिणो आहे। फ्राई करण खां पोइ हिनखे कढी रखंदासीं असां। ॾिसो, हिन तरह कलर थी वेंदो त हिनखे असां कढी रखंदासीं। ई काफ़ी क्रिस्प आहिनि करेला हाणे, पर हिनखे असांखे ठाहिणो आहे सॉफ्ट, खाइण में जीअं ॾाढो मज़ो अचे असांखे। सॉफ्ट करेला खाइण में ॾाढा बढ़िया लॻंदा आहिनि। त ख़ाली पैन खणंदासीं असां, उन में विझंदासीं करेला। असां ऑलरेडी हिननि खे फ्राई कयो आहे, त तेल विझण जी बि काई ज़रूरत न आहे। इन में हैड, ॻाढ़ा मिर्च, दाणा विझंदासीं। लूणु असां ऑलरेडी विझी चुका आहियूं।
और हिन में विझंदासीं 1 गिलास पाणी। इन पाणीअ में असांखे करेलनि खे टकाइणो आहे। तेज़ बाहि ते पहिरियों टकाईंदासीं जीअं अधु पाणी हिन मां खॼी वञे। इन सां करेला ॾाढा सॉफ्ट थींदा आहिनि। मुंहिंजी गुड़िया हूअं करेला न खाईंदी आहे, पर ईअं जीअं मां हिनखे करेला ठाहे ॾींदी आहियां त उनखे ॾाढा वणंदा आहिनि और उहो दिलि सां खाईंदी आहे। त ज़रूरु तव्हां बि ट्राए करे ॾिसिजो इहे करेला। ॾिसो ऑलमोस्ट पाणी जेको आहे अधु खॼी वियो आहे। हाणे हिनखे ढके करे असां सिम ते सिजाईंदासीं, मतिलबु धीमी आंच ते। इनखे विच में पलटाइणो आहे जीअं ॿिए पासे बि इहे सॉफ्ट थियनि। जेसिताईं इहो सॼो पाणी खॼे तेसिताईं असांखे हिनखे सिजाइणो आहे। त चङी तरह घुमाइण खां पोइ वापसि हिनखे असां ढके रखंदासीं जीअं सॼो पाणी खॼी वञे और हिन मां थोरो थोरो तेल निकिरणु चालू थी वेंदो। जीअं मां ॿुधायो इहे थधिड़ीअ ते रखिया वेंदा आहिनि करेला, त अगरि असां हिन में पाणी छॾींदासीं त हिन में जल्दी बांस थी वेंदी। इन करे जेसिताईं पाणी खॼी वञे और हिन मां तेल निकिरणु चालू थिए तेसिताईं असांखे हिनखे सिजाइणो आहे। ॾिसो लॻभॻि सॼो पाणी खॼी वियो आहे। हाणे तेल निकिरणु चालू थी वियो आहे। कुझु सेकेंड हिनखे घुमाईंदासीं, बचियल पाणी बि ख़तमु थी वञे। उनखां पोइ गैस ऑफ कंदासीं असां। ॾिसो असांजा करेला तयार थी विया आहिनि। हिनखे गर्मा गर्म दाल चांवरनि सां, दाल फुल्के सां सर्व कंदासीं। और जीअं मां ॿुधायो थधिड़ी ते बि असां हिनखे ठाहे रखंदा आहियूं। तरियल करेला या पाणीअ वारा करेला त ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे इहो मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।